अस्सलाम वालेकुम अम्मी। वालेकुम सलाम अब्बा। अम्मी असांजे वीडियो खां बाद कोई तव्हां पाड़े वारो को शहर जो मदद जे लाइ पहुतो? न बाबा, कोई न पहुतो अम्मी? कोई भी न पहुतो, कोई भी न अबो। छो अम्मी, छा उन्हनि खे दर्द नज़र नथो अचे त तव्हां आहियो, कोई बि घर में कमाइण वारो कान, बाबा बि पीरसन आहे, उहो बीमार आहे, न्याणी तव्हांजी बेवा, उनजा न्याणियूं उनजी यतीम, पोइ बि मदद करण आया? कोई भी ना है अब्बा, ये मुझे को भी न, बस। अच्छा अम्मा, ख़बर अथव असल हिन जो कारण छा थो थी सघे तव्हांजी मदद न कई अथऊं? हिकु, तव्हां पंहिंजी शनाख़्त ज़ाहिर न कई, नालो न ॿुधायो, ज़ात न ॿुधाई। ॿियो, तव्हां ॿियनि वांगुरु दाहूं कूकू न कयूं, रड़ियूं न कयूं त मुंहिंजी मदद कयो। टियों, कंहिंजे ख़िलाफ़ु तव्हां न ॻाल्हायो। शायदि इहे शयूं कयो आहे त तव्हांजी हो मदद कनि हा, छो त अॼोके दौर में ॾेखाव खपे न माण्हुनि खे। ईअं ई हूंदो? हा, ईअं हूंदो न अम्मी? हाँ ईअं हूंदो। चलो, अलाह पाक अम्मी उन्हनि खे ईमान ॾींदो। अलाह पाक जे सखी बा ने मूं ॾे अमानत मोकिली हुई। पहिरीं असां तव्हांखे 2000 रुपया ॾेई वियासीं, यूके वारे भाउ मोकिली हुई। अॼु वरी हीअ अमानत मूं वटि पहुती आहे स्पेशली तव्हांजे लाइ, त हीअ अमीअ जन खे तव्हां अमानत पहुचाए अचो। हीअ अथव अम्मी अमानत 5270 रुपया। 1000, हीअ 2000, हीअ 3000, हीअ 4000, हीअ 5000, हीअ 100, हीअ 200, हीअ 70 रुपया। 5270 रुपया। अम्मी हीअ वठो। अम्मी, छा चवणु चाहींदो उन अलाह पाक जे सखी बाने जे लाइ जिन तव्हांजी ॾुखे वक़्तु मदद कई आहे? अब्बा, उन लाइ चवणु चाहियूं था, अलाह उन्हनि जी भली कंदो मदद। जंहिं पार विया आहिनि, जो कुझु आहे अलाह साईं उन्हनि खे गंज ॾींदो। कंहिं ग़रीब जी सार लहंदा, उन्हनि खे अलाह ख़ुशहाली ख़ुशि रखंदो, है न। अलाह तव्हांखे बि ॾींदो सिहत, ख़ुशी हूंदो अॻ में बचा कुल ई, है न। अलाह कंदो आबाद हूंदो। अभी ये जेको न्याणियुनि खे तव्हां घरनि में वञी क़ुर मजीद जो सबक़ु ॾींदा आहियो, उतां घणी तव्हांखे फीस अगरि मिठाई मिलंदी आहे? न अब्बा, मां न वठंदी आहियां। तव्हां न वठंदा आहियो? न, जेकॾहिं कंहिं 50 ॾिनो, कंहिं 15 ॾींहं, कंहिं 20 ॾींहं, मिसाल बसि इहा आहे। घर जो गुज़र सफ़र अम्मी उन मां थिए या अधी महिनत कंदी आहे, टोपो वग़ैरह ॾे? अधी महिनत कंदी आहे, पर जेके 4 घर खावां थी, अलाह मुंहिंजी उन में रोज़ी कुशादी कई आहे। मां शुक्रगुज़ार रहंदी आहियां, है न। मां चवंदी बि न आहियां, ॾुख सूर जेको आहे बर्दाश्त कई वेठी हूंदी आहियां। जीअं बि जिन हिन महिल ताईं तव्हांजी ॾुखे वक़्तु मदद न कई आहे, उन्हनि लाइ कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? अब्बा, उन लाइ इहो ई थी चवां त पाड़े वारा जेके ई आहिनि, मुंहिंजी मदद त कान थी आहे, पर अलाह उन्हनि खे बि ख़ुशहाली ख़ुशि रखंदो, ॾींदो। मुंहिंजी मदद कनि। मां हिन वक़्तु बेवस आहियां, मूंखे कोई चाढ़ो न आहे, मूंखे को ॾियण वठण वारो न आहे। मुंहिंजो मुड़ुसु ग़रीब आहे, मुंहिंजी न्याणी आहे मां अच्छा अम्मी, उन खां अलावा जेके तव्हांखे मां बेनज़ीर इनकम सपोर्ट ऐं नादरा वारे कम जे बारे में ॿुधायो त इहे रिक्वायरमेंट कयो त जीअं तव्हांजी सर्वे वग़ैरह करायूं, उहो तव्हां करायो आहे? न अब्बा, न कराई आहे। न करायो? न कराई आहे। छो? मूंखे कंहिं ॾसियो ई न त हीअं सर्विस करायो जा हीअं ते। मां चयो, मां चवां पई त करायां, 3 ॾींहं आहे, चौथों मां जेको मथो हणां थी, त आया आहियो, मां हणां थी मथो, त मूंखे इहा सर्विस छोकर न्याणी आहे हिते अचे थी, उहो बि बेवा आहे वीचारो ईअं आहे। मां उन्हनि ऑफिसरनि सां तव्हांजे बारे में ॻाल्हाए छॾियो आहे। तव्हां जल्द खां जल्द ही मुंहिंजो कार्ड अथव, उहो कार्ड तव्हां ॾेखारे, इहो सर्वे ऐं जेको नादरा वारो थिए थो, अधीअ मुड़ुस जो डेथ सर्टिफिकेट आहे म्यूनसिपल कमेटीअ में, इहे सभु शयूं तव्हां हिन कार्ड जे ज़रिए कराए सघो था। मां हुननि सां ॻाल्हाए छॾियो, सिर्फ़ु मुंहिंजे बारे में तव्हां हुननि खे ज़िक्र कयो। ठीकु आहे अम्मी? ख़ुशि हाणे? ॿी काई मदद घुरिजे तव्हांखे? जेका बि पुॼाई मूंसां, मां ग़रीब आहियां, मूंखे घर में का शइ न आहे, मदद जेका पुॼेव मूंसां कयो। दिलि जाए कर मां।